नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त पीपल्स पार्टी के ज़िले सदर मीर बाबर खान लुंड चयो है त पीपी अवामी ऐं जमहूरी पार्टी जेका अवाम के मसले के हल करण लाइ संजीदा ऐं हंगामी बुनियादनि ते कम पिण करे रहिया आहियूं। पीटीआई हुकूमत अवाम के महांगाई, गुर्बत ऐं बेरोज़गारी खां सवाइ कुछ भी नाहे ॾिनो। अहिड़ो इज़हार म्युनिसिपल कमेटी घोटकी जी ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। मीर बाबर खान लुंड वधीक चयो त सिंध की तरक्की में सब खां वॾी रुकावट पीटीआई वारा न चाहिनि था त सिंध तरक्की करे। हिन चयो त पीपी अवामी खिदमत ते यकीन रखे थी। ताक़त जो सरचश्मो अवाम है। मौजूदा हुकूमत के 3 साल थी विया आहिनि। मौजूदा हुकूमत अवाम जी बहितर लाइ टको जो कम नाहे कयो। इन मौके ते म्युनिसिपल कमेटी के सीएमओ रज़ा हुसैन खोसो पारां पब्लिक हेल्थ खाते जी ज़ियादतियुनि ऐं सैनिटरी स्टाफ की खोट बाबत शिकायत कई है, जंहिं ते पीपी जे ज़िले सदर ख़ातिरी कराई है त हू इन सिलसिले में सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां ॻाल्हाईंदो ऐं म्युनिसिपल कमेटी के समूरनि मसइलनि खे हल करण जो यकीन ॾियारे थो। इन मौके ते एसी घोटकी एजाज अहमद हालेपोटो, सीएमओ रज़ा हुसैन खोसो, अकाउंट्स ऑफिसर खलील अहमद गोपांग, पीपी जे ज़िले जनरल सेक्रेटरी सिकंदर लाखो, डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी अब्दुल मजीद लाखो, तालको सदर मीर हमजा खान संदरानी, अब्दुल गनी लाखो समेत ॿिया पार्टी कारकुन मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।